कॾहिं कॾहिं वक़्त जी वीराननि में को अहिड़ो आवाज़ु उभरे थो जेको सिर्फ़ु कननि ताईं महदूद न हूंदो आहे पर सिधो रूह में लहंदो आहे। अहिड़ो ई हिकु आवाज़ु नुसरत फ़तेह अली ख़ान जो आहे। नुसरत फ़तेह अली ख़ान 13 अक्टूबर 1948 में फैसलाबाद जी मिट्टी मां उस्ताद फ़तेह अली ख़ान जे घर में जनमु वरितो, जंहिं दुनिया में मुल्क जो नालो रोशन कयो ऐं कवाली जो बेताज बादशाह बणियो। नुसरत 1964 में जॾहिं पहिरियों दफ़ो पंहिंजे वालिद जे चालीहे ते कवाली पढ़ी त ॼण वक़्तु बीहजी वियो ऐं माण्हू रुकिजी विया ऐं सिर्फ़ु हिकु आवाज़ु गूंजी रहियो हो ऐं उहो आवाज़ु नुसरत जो हो। ऐं जॾहिं हुन चयो अल्लाहू त दुनिया जी दिलनि ते लिखिजी वियो अल्लाहू। ताजदारे हरम संदसि नाले सां चमकियो, आफ़रीन आफ़रीन रूह खे छुई वियो। मैं नबी का प्यारा हूँ सीने में लही वियो ऐं दमादम मस्त कलंदर दिलनि में धड़कण लॻो। नुसरत सिर्फ़ु पाकिस्तान जो न रहियो, न्यूयॉर्क जे हालनि मां वठी पेरिस जी घिटियुनि ताईं, दहली जी महफ़िलुनि खां वठी लंडन जे स्टेजनि ताईं नुसरत दुनिया जी दिलि बणिजी वियो। में ऋषि कपूर जी शादी ते इंग्लैंड में पहिरियों भेरो आलमी स्टेज ते कवाली खे रोशनास कयो ऐं पोइ पीटर गैब्रियल, माइकल ब्रॉक, एडी वेटर सां गॾिजी कवाली खे ग्लोबल साज़ बणाए छॾियो। नुसरत मौसीक़ी जी इबादत हो जंहिंजी आवाज़ में ख़ुदा जी सदा हुई। माइकल जैक्सन खे सॼो त हू रूहानी आवाज़ जो शहज़ादो आहे। लेडी डियाना चयो हुन जी मौसीक़ी दिलि खे छुए थी, ॼण दर्द खे लफ़्ज़नि खां अॻु ई महसूसु करे थी। दोस्तों के दरमियां वजह दोस्ती है तू, मेरी जिंदगी है तू। अमरीकी रागी एडीस ब्राउन चयो त जेकॾहिं रूह ॻाए सघे हा त उहा नुसरत फ़तेह अली ख़ान जी आवाज़ में ॻाए हा। ऐं भारतीय फिल्म साज़ महेश भट्ट चयो त नुसरत सरहदुनि खां आज़ाद आवाज़ जो नालो आहे जेको रूह खे टोड़े वरी ठाहींदो आहे। नुसरत खे केतिरा ई एज़ाज़ मिलिया, तमग़ाए हुस्न कारकर्दगी, यूनेस्को एवार्ड समेत ॾे तोड़े परॾे में केतिरा ई एवार्ड मिलिया, पर हू हमेशह आजिज़ी सां चवंदो हो त आवाज़ मुंहिंजी न आहे, उहा त ख़ालिक जी ॾिनल अमानत आहे। उणिवीह सौ 87 में जॾहिं नुसरत बीमारी सां विढ़ंदे लंडन जी इस्पताल में आख़िरी साद वसायई तॾहिं दुनिया ॼातो त को वॾो वली रुख़सत थियो आहे। संदसि मड़ पाकिस्तान आंदो वियो ऐं फैसलाबाद में मिटी मां हवाले कयो वियो।
हू हलियो वियो पर पंहिंजो इश्क पंहिंजा सुर पंहिंजो वजद असांजी दिलनि में छॾे वियो। जॾहिं बि संदसि कवाली वॼे थी लॻे थो को सूफ़ी अञा ताईं धणी जे हुज़ूर में सॾु करे रहियो आहे। याद करेगी ज़ानू दुनिया, याद करेगी ज़ानू दुनिया, मनियाए फनकार बड़े ने